नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया त चकवासी बजणा कंदकोट में क़तल। कंदकोट फ्लोर में भरिसां इंडस हाईवे ते हथियारबंदनि जी कार मथां फायरिंग में कार सवार बजणा क़तल थी विया। हथियारबंद फरार। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया। लाशनि जी सुञाणप चकलक ॻोठ अब्दुल गफूर चाचड़ जा रहवासी यूसुफ चाचड़ ऐं अली खान चाचड़ तौर थी आहे। ॿई ॼणा कुछ वक़्त खां ॻोठ अब्दुल गफूर चाचड़ खां लॾे विया हुआ। हिक अली खान चाचड़ आरज़ी तौर वज़ीराबाद भरिसां यूसुफ चाचड़ मीर आबिद हुसैन खान जतोई जे ॻोठ वेठल हुआ। वाक़े जो कारण चाचड़ बिरादरीअ सां पुराणी दुश्मनी ॿुधाई पई वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।